सैयद रियाज़ हुसैन साहब। पंहिंजा पुट सैयद नबीदत शाह। किथे वेठा आहियो? शहर हालानी। कहिड़े नाले में? सैयद करम शाह मालो। अच्छा, जेको इहो सच चई त क़ुरान शरीफ़ जी सच आहे? सच आहे। जे हुकुम सां मदर पढ़ी साहब जे आॾो असां थाणे ते पेश थिया आहियूं त हुनजो हुकुम त मनशा जो कारोबार ख़तमु कयो वञे ऐं हुनजे हुकुम जे मुताबिक़ असां कसमनामो करूं था त असां अॼु खां पोइ अहिड़ो कारोबार के हथ ई न लाहींदासीं न वरी कंदासीं। सैयद मनोहर अली शाह भैया पुट सैयद मनोहर शाह जो शहर हालानी में रहंदड़ साहब एसपी साहब मंशियाती ज़ोर लातो हिला साहब सूबेदार साहब अज़र खोड़ो साहब माण्हू मारिया असांखे हाज़िर थियासीं हिन लाइ न धंधो कयोसीं। पहिरियों मां सदो में एतिरो न वरी कंदुमि आईंदा लाॻे इनशाअल्लाह। हे सुवार मुंहिंजे हंज में आहे सम्झो न पाड़ोसी मोहल्ले में रहंदो आहियां सर सम्झो बेटा। माना बयान हल्फी ॾेई जेको आहे तौबा तइ थी वियो अॼु खां पोइ माना इहो धंधो कॾहिं बि न कबो। नालो वसीम शाह पीउ जो नालो जमाल शाह वेठल करम शाह मालो। असां मज़हर खोड़ साहब वटि पेश थियासीं ऐं असां हलीफ़िन बयान ॾियूं था त असांजे मनेशिया जे कारोबार में को वास्तो न आहे। असां एसपी साहब जे हुकुम ते मज़हर खोड़ साहब वटि पेश थियासीं। असांजो मनेशियात जे कारोबार खां को बि वास्तो कोन्हे को ऐं न ई कॾहिं कंदासीं।